मरी वञो मगर ज़मीर जो सौदो हरगिज़ न कजो, छो जो उहो तव्हां जो सौदो न पर पूरी नस्लुनि जो सौदो आहे। हक़ीक़ी इनकलाब मुहब्बत जे वॾे जज़्बात जी रहनुमाई कंदो आहे। इनकलाब जो पहिरियों फ़र्ज़ तालीमी याफ़्ता हुजणु ज़रूरी आहे। अगर तव्हां हर नाइंसाफ़ीअ ते कावड़ में ॾकी पवंदा आहियो त पोइ तव्हां मुंहिंजा साथी आहियो। अगर मां हाराए वियुसि त हुन जो मतिलबु इहो न हूंदो त खटणु नामुमकिन हुयो। सभ खां वधीक दुनिया जे कंहिं बि हिसे में कंहिं बि शख़्स जे ख़िलाफ़ थियण वारी कंहिं बि नाइंसाफ़ीअ खे गहराईअ सां महसूसु करण जी कोशिशि करियो। सिर्फ़ु हिकिड़ो ई जज़्बो आहे जेको मुंहिंजी रहनुमाई कंदो आहे, उहो सच जे लाइ आहे। उन्हीअ नज़र सां हर शइ खे ॾिसंदो आहियां। कंहिं बि अज़ीम कम जे लाइ जज़्बे जी ज़रूरत हूंदी आहे ऐं इनकलाब जे लाइ जज़्बे ऐं हौसला अफ़ज़ाई जी वॾी मिक़दार में ज़रूरत हूंदी आहे।